अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती की वीडियोस पे गली का राउंड मालवी थी सबका फिर शाम कंदासी हेडलाइंस। सैन वरी हैं जे कारे दौर दौरान फलाही मनसूबन के नज़रअंदाज कयो वियो। आवाम के फ़ैसिलो करणो आहे त ख़िदमतगुज़ारनि जो साथ ॾियणो आहे या धोखेबाज़नि जो। मुंहिंजे तेज़ीअ सां कमु करण ते अॻूणे वज़ीर आज़म ते घबराहट तारी थी वई आहे। पेशावर मोड़ खां इस्लामाबाद ताईं मेट्रो बस मनसूबे जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त PTI जी हुकूमत में दिफ़ाई ख़र्च पर कर्ज़ वठी पूरा कया विया। PTI हथ वठी ऑरेंज लाइन मनसूबो देर जो शिकार करायो। मनसूबे में हिकु पैसे जी करप्शन साबित नाहे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ के डिप्लोमेटिक पासपोर्ट जारी करण खां रोकण ऐं वतन वापसीअ ते गिरफ़्तार करण बाबति दाख़िल दरख़्वास्त ॾंड लॻाई ख़ारिज करे छॾी। चीफ जस्टिस अतरमुल्ला लिमास ॾींदे चयो आहे त अदालती फ़ैसिला मौजूदु आहिनि। इश्तारी जो सेंडर करणु ज़रूरी हूंदो आहे। अदालती वक़्तु ज़ाया करण ते दरख़्वास्तगुज़ार ते ॾंड लॻायो वियो। नई वफ़ाक़ी काबीना जो ऐलान अॼु थियण जो इम्कान। बिलावल भुट्टो ज़रदारी खे बड़ी वसीर ऐं हिना रब्बानी खर के मुमलिकती वसीर थियण जो इम्कान। ख्वाजा आसिफ के वापार, शाहिद काका नवाज़ी के तवानाई, मुफ्ता इस्माइल के नाड़ो ऐं मरीम औरंगज़ेब के सुध समा खाते जो कलमदान मिलण जो इम्कान। इंसानी हक़नि वारी वज़ारत पीपल्स पार्टी जी शाज़िया मरी या मुस्तफ़ा नवाज़ खोखर गिरण ते ग़ौर। सिंध में गवर्नर PP ऐं MKM जी मुशावरत सां थींदो। क़ौमी असम्बली जो इजलास स्पीकर राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि कुछ देर में शुरू थींदो। इजलास जी टे नुकाती एजेंडा जारी। डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ शेड्यूल जारी थियण जो इम्कान। आज़ाद कश्मीर जे नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ समेत गॾियल अपोज़िशन चूंडनि जो बाइकॉट करे छॾियो। PTI जे अमीर इलासे बिला मुक़ाबिले चूंडण जो इम्कान। हुंगो में PTI जो नतीम ख़याल कामयाब। आदिलपुर वेझो घरां सौदो वठण लाइ निकितल बारावरीअ जे नींगर कादिर बख़्श जो 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पतो न पियो। वासन पारां नींगर जे अगवा जो शक ज़ाहिर। पुलिस नींगर जी ॻोल्हा लाइ के बि क़दम न खयां। उमरकोट वेझो शादीशुदा नारी राधा जो घर मां भाउ खाधल लाश। वासन सावरनि ते तशदुद करे क़त्ल करण जो इल्ज़ाम। वासन जो लाश रोड ते रखी धरणो। वासन जो चवणु आहे त राधा ख़ुदकुशी न कई आहे। मुड़ुसु पातूकोली ऐं सोलो तशदुद कंदा रहंदा हुआ।
खां 4.5 फुट जी बुलंदीअ ते पियानो वॼाइण जो मुज़ाहिरो। चीनी पियानो मास्टर स्विट्जरलैंड जे सभ खां ऊची बर्फ़ीली चोटी ते शानदार परफॉर्मेंस पेश कई। 39 वरीह जे फ़नकार 8 मिंटनि ताईं पियानो सुर विखेरिया।